नाज़रीन अस्सलाम वालेकुम। मां कैसर खान ज़मानी ऐं किरण मीर साहिबा असां सां मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। KTN जी जेका हीअ 19वीं सालगिरह पई थिए, जिते तव्हां असां खां पहिरियां बि हिते जेके ॿिया मेज़बान वेठा हूंदा उन्हनि जूं कचहरियूं ॿुधियूं हूंदियूं, उन्हनि सां जेके ॿिया महिमान वेठा हूंदा उन्हनि जूं तव्हां कचहरियूं ॿुधियूं हूंदियूं। हाणे असांजी टीम अची वेठी आहे। हाणे ज़ाहिर आहे असां पंहिंजूं कचहरियूं कंदासीं एग्ज़ैक्टली। ऐं तव्हांखे इनशाला KTN जो जेको इहो सफ़रु आहे 19 सालनि जो, इन हवाले सां तव्हांखे अपडेट बि कंदासीं, तव्हांखे ॿुधाईंदासीं सही। बिल्कुलु। छो जो आई बीइंग लकी कि जॾहिं KTN शुरू थियो तव्हां हुनजे फाउंडर मेंबर्स मंझां आहियां माशाल्लाह। ऐं असांखे जेके जेके प्रॉब्लम्स फेस थियूं उहे ज़ाहिर आहे हाणे अॼु त उहे कोन थियूं थी सघनि, पर उन महिल वाक़ई ॾाढो ॾुखियो हुयो। माशाल्लाह सां ऐं हीअ जर्नी तमामु वॾी आहे। माशाल्लाह सां टुडे वी आर सेलिब्रेटिंग 19 years of KTN Entertainment Television and 16 years of Kashish and 14 years of KTN KTN न्यूज़। न्यूज़। त माशाल्लाह सां हीअ तमामु वॾी जर्नी आहे ऐं गेस्ट बि हिते असां सां गॾु मौजूदु आहिनि। मां तव्हांखे बिल्कुलु इंट्रोड्यूस कराईंदसि। मुस्तफ़ा जरवार असां सां गॾु मौजूदु आहिनि, तानिया ख़ान असां सां गॾु मौजूदु आहे, ज़ाकिर शेख आहिनि ऐं मक़बूल आरफ़ाणी साहब हिते मौजूदु आहिनि। मां उन्हनि सभिनीनि खे हिते वेलकम करणु चाहींदमि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम तव्हां अस्सलाम। सभिनीनि खे इलाही इलाही मुबारक हुजनि। तव्हांखे बि थैंक यू सो मच। थैंक यू सो सॼी मच। सिंध खे मुबारक हुजे, सॼे बिल्कुलु। पाकिस्तान खे मुबारक हुजे ऐं जिते जिते सिंधी ॿोली ॻाल्हाई वञे थी, सम्झी वञे थी, उन्हनि सभिनि खे KTN जी सालगिरह मुबारक हुजे। बिल्कुलु सभिनीनि खे पोइ मुबारक हाणे हुजे। पाण कचहरी किथां शुरू करियूं, कहिड़े सर दोस्त सां पहिरीं शुरू त करियूं? मां तव्हां खां हिकिड़ो सुवालु करणु चाहींदसि। ज़रूरु। ऐं माशाल्लाह सां एज़ यू टोल्ड अस दैट यू आर अ फाउंडर मेंबर। आई एम अमंग द फाउंडर मेंबर्स। ओके, सो हाउ वाज योर एक्सपीरियंस? ही जेको सफ़रु आहे इहो तमामु ज़बरदस्त रहियो ऐं हिकिड़ो छो जो जॾहिं KTN जी ओनर्स जे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि आई त छो न हिकिड़ो सिंधी चैनल, त मूंखे ओॾी महिल ॻाल्हि क्लिक कान की मुंहिंजो सिंधी चैनल भला छा त कंदो, पर विद द पैसेज ऑफ टाइम सॼी दुनिया ॾिसे पई त ही जेका प्रोडक्ट आहे उहो हिकिड़ो ब्रांड थी वई, बल्कि सिंधियुनि जे लाइ या सॼी सिंध लाइ हिकिड़ो ब्रांड एम्बेसडर थी वियो आहे ऐं पाण सभु इन जो हिकिड़ो हिसो आहियूं। त मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए त ही असांजो ॿारु जेको आहे 19 सालनि जो थी वियो आहे ऐं तव्हांखे ॾाढी हैरत थींदी त जॾहिं असां ड्रामा ठाहिण जी शुरू शुरू में कोशिशि कंदा हुआसीं, असांखे एक्टर्स कोन मिलंदा, असांखे न्यूज़ रीडर्स कोन मिलंदा, असांखे होस्ट कोन मिलंदियूं हुयूं ऐं थैंक्स टू KTN जो इहो हिकिड़ो ट्रेंड ठहियो त सिंधी फैमिलीज़ पंहिंजनि पढ़ियल लिखियल नियाणियुनि खे, पंहिंजी धीअनि खे, भेनरुनि खे KTN ते मोकिलियो। KTN इज़ अ फैमिली। हिते अॼु मां इलाही अरसे खां पोइ वेठो आहियां, मतिलबु हिन हॉट सीट ते कचहरी कयां वेठो इलाही अरसे खां पोइ। सो मुंहिंजा जेके तासुरात आहिनि मूं वटि शायदि उहे अखर न आहिनि जो मां उनखे एक्सप्रेस करे सघां, ॿुधाए सघां, पर हिकिड़ी जेका दिली ख़ुशी थिए थी उहा ज़ाहिर असांजे चेहरनि मां ज़ाहिर थींदी हुई। कीअं मुस्तफ़ा साहब? KTN न्यूज़ जो जेको डे फर्स्ट हुयो उन खां 6 महीना पहिरीं आउं आयो हुउसि। जॾहिं न्यूज़ जूं तयारियूं पिया थियूं त पाण KTN खे 24 कलाक न्यूज़ खे अलॻि कयूं, त 6 महीना पहिरीं खां आउं काविश अख़बार में ई हुयसि, पोइ हुतां चैनल जे लाइ हिते हलियो आयुसि, हिते ई वेठा आहियूं 14 साल थी विया आहिनि, पर उहा ॻाल्हि त ख़बर नथी पए वक़्तु कीअं गुज़री वियो। पर जीअं तव्हां सवेरे ॻाल्हि कई पे, ॾिसो सैटेलाइट चैनल आहिनि तव्हांजो अमेरिका में, तव्हांजो कैनेडा में, तव्हांजो इंडिया में, दुनिया में जिथे बि सिंधी ॿोली सम्झंदड़ या उनजी सकाफ़त सां कंहिं बि तरीक़े सां मुहबत रखंदड़ माण्हू वेठल आहे, उहो KTN जे थ्रू सिंध सां गॾिजे थो। जीअं ज़िक्र तव्हां असां चवणु खपे न, जॾहिं असां नंढड़ा हूंदा हुआसीं तव्हांजा ड्रामा ॾिसंदा हुआसीं, PTV ते तव्हांजा ड्रामा ॾिसंदा हुआसीं, त उन वक़्तु असांखे यादि आहे त नाटक रंग या ॿिया मुख़्तलिफ़ ड्रामनि में नाटक मेन अम्ब्रेला हूंदो, हफ़्ते हफ़्ते जो असांखे वेट करिणो पवंदो हो त किथे कैसर साहिब जो मोटरसाइकिल हिकिड़े बीह थो रहे त हाणे सॼो हफ़्तो वेट कयो थी वियो, हाणे अॻे हफ़्ते जो मोटरसाइकिल काॾे वेंदो। मुंहिंजे ख़्याल में ड्रामो ॾाढो सुठो हूंदो, शानदार क़िस्म जो। बहरहाल उन वक़्तु तव्हां ॾिसो न त असांखे अधु कलाक PTV ते मिलंदो, कोई असां वटि सिंधी ॿोली में इहो तसवुरु न हूंदो आर्टिस्टनि जे लाइ। इवन न्यूज़ ख़बरुनि जेका तव्हांखे ॾिसो त को मक़ामी ख़बरूं 5 बजे ईंदियूं, को 10 मिंटनि जो बुलेटिन हूंदो। ओॾी महिल इहो फ़ैसिलो त भई चैनल खुले पियो सैटेलाइट, त घणनि माण्हुनि खे उहो यकीन न पियो अची सघे त यार ईअं कीअं हलंदो हुयो मतिलबु उन दौर में। त पर बहरहाल हीअ शानदार कामयाबी सां गुज़री विया आहिनि ऐं माण्हुनि हिन खे क़बूलु कयो
तव्हां ॾिठो ॾुखियनि वक़्तनि में माण्हू केॾो अॻिते आया माण्हुनि रुॻो क़बूल कोन कयो, सॉरी मां तव्हांजी ॻाल्हि कटियां पियो, माण्हुनि हिन खे ओन कयो, बिल्कुलु बिल्कुलु ओन कयो माण्हुनि बिल्कुलु KTN खे ओन कयो, मतिलबु त इंतज़ारु कंदा हुया, छो जो पहिरियां ट्रांसमिशन KTN जी घटि हलंदी हूंदी हुई, हुई, हा। पर माण्हू चैनल चेंज कोन कंदा हुआ, उहे तिरबड़ा पिया स्क्रीन ते हूंदा हुआ न, उहे बि इंतज़ारु रखियो वेठा रहंदो हूंदा हुआ, हुयो। उनखे बि चेंज कोन कंदा हुआ। सो इहो आहे KTN ऐं वी आर लकी टू बी पार्ट ऑफ इट। माशाल्लाह सां। तानिया खां पुछूं भला ड्रामनि में बिल्कुलु। छा एक्सपीरियंस पियो थिए ऐं पसंदीदा प्ले तव्हांजो कहिड़ो रहियो? मुंहिंजो पसंदीदा प्ले KTN ते ओ मिठी। ओ मिठी में छो त तव्हां पाण आहियो। मिठी न न इहे न बाक़ी प्लेस में बि मां पाण ई आहियां, जज़्बात में बि आहियां, सही। तोसां शादी केरु कंदो में बि आहियां, सही। पर ओ मिठी मुंहिंजे दिलि जे इलाही वेझो। ओके। उन का ख़ासि वजह? ख़ासि वजह ही त मां पंहिंजी पर्सनैलिटी खां थोरो हटी करे हिकिड़ो मतिलबु मां कमु कयो, मूंखे इलाही सुठो लॻो। भला मक़बूल साहब सां तव्हांजी जेका केमिस्ट्री सिंक थी थिए ड्रामे जे हवाले सां, टाइटल सॉन्ग्स जे हवाले सां, OSTs जे हवाले सां, मक़बूल साहब ओ मिठी सभ खां पहिरीं तव्हां सभिनि जेके अॼु वेठा महिमान वेठा हुआ, असां गेस्ट सभिनि खे असां KTN जी 19वीं सालगिरह जी तव्हांखे मुबारक हुजे। हा, ओ मिठी जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं त उन टाइम ते मूंखे डायरेक्टर साहिबु चयो त यार ओ मिठी ड्रामो सीरियल ठहे पई, कॉमेडियन सीरियल आहे ऐं जेको सो उनजे लाइ असां तव्हांखे सिलेक्ट कयोसीं टाइटल सॉन्ग जे हवाले सां। त पोइ उहो सॉन्ग असां ठाहियोसीं, मूं उनखे परफॉर्म कयो ऐं तमामु सुठो सीरियल बि सॼो रमज़ान जो महीनो मुंहिंजे ख़्याल में हलियो माशाल्लाह हुनखे ऐं इलाही सुठो हलियो। वोट मिली, इलाही प्यार मिलियो। मां ॻोठ वई हुयसि, मूंखे यादि आहे त असांजे जेके सैयद आहिनि उहे मुंहिंजे लाइ कपिड़ा मोकिलींदा हुया त ही तव्हां मिठी खे ॾिजो, ही मिठाई तव्हां मिठी खे ॾिजो, ही ईदी मिठी खे ॾिजो। मतिलबु मां पहिरियां सोचियो पई त शायदि में बि एतिरो हिट न वञे, पर जंहिं महिल ऑनियर थियो त इलाही मोट या जेका मिलंदी आहे न, तव्हांजी जेका मक़बूलियत थींदी आहे, तव्हांखे जेको व्यूवर्स जो प्यार मिलंदो आहे ऐं डिफरेंट प्लेटफॉर्म तां जेको तव्हांखे गिफ्ट्स वसूल थींदा आहिनि, त तव्हांखे ख़बर पवंदी आहे त तव्हां केतिरा फेमस थियो, तव्हांखे केतिरो प्यार मिले थो। ऐं मां ज़हीर सर जी शुक्रगुज़ार आहियां जिन्हनि मूंखे रखियो स्पेशली। बिल्कुलु। ज़हीर साहब कहिड़ा? सर ज़हीर मीरजट। अच्छा, नालो पूरो वठंदी ज़हीर ते इलाही सारा आहिनि, ज़हीर डायरेक्ट कयो न। जी जी बिल्कुलु। यार ज़हीर साहब तव्हां मूंखे ड्रामे में छो कोन था रखो? इन ॻाल्हि ते पाण पोइ ईंदासीं। ज़ाकिर साहब पाण हा सॉरी पार्ट 2 ठाहींदासीं हिनजो सर। मिठी पार्ट 2। ज़ाकिर बि हिते मौजूदु आहिनि ऐं माशाल्लाह सां ज़ाकिर इज़ द वन ऑफ आई कैन से सीनियर मेकअप आर्टिस्ट बि आहिनि ऐं माशाल्लाह सां एक्टिंग बि कनि था। त ज़ाकिर तव्हांजो जेको ही एक्सपीरियंस आहे, डबल एक्सपीरियंस आहे तव्हांजो, मेकअप आर्टिस्ट जो बि आहे ऐं इहो एक्टिंग जो बि आहे, त तव्हांजो कीअं रहियो? तमामु सुठो रहियो ऐं मेकअप आर्टिस्ट बि तव्हांखे ख़बर आहे मां रहियमि त सुठी हुनजी मूंखे मोट मिली। वरी KTN हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जेको हर माण्हू खे जेको आहे प्रमोट कंदो आहे ऐं उनखे कंदो आहे। त जॾहिं मां एक्टिंग में आयुमि त मूंखे कोई एॾो वॾो प्रॉब्लम न थियो। त मुंहिंजे लाइ तमामु सुठो रहियो ऐं मां सभिनी खे KTN जे ॾिसण वारनि खे ऐं KTN जे पूरे सत खे लख लख वाधायूं KTN जी सालगिरह जूं। ऐं अॼु इन ई करे गॾु हिते थिया आहियूं सभई ऐं मां चाहींदसि त मक़बूल असांखे कोई ज़बरदस्त गानो ॿुधाइनि हिते। हा बिल्कुलु, मां तव्हांखे मुंहिंजो बहितरीनु सॉन्ग ओ मिठी न ॿुधाइजो। रिकॉल थी वेंदो न, रिकॉल थी वेंदो। तमामु हिट सॉन्ग आहे मुंहिंजो, सुठो। उनखे मां पाण डायरेक्ट कयो, उनखे शूट बि मां पाण कई, तव्हांजे साम्हूं पेश था कयूं इंशाल्लाह। अला उवियान जिन डिठे दी अखियां सारे गरे गरे सगा बगा 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 रे 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 सा। क्या बात है। अला उवियान जिन डिठे दी अखियां
करियूं रूह रिहां वेही साथियन विच में दिल लगी यार तो सा आमू सामू आमू सामू यार तो सा आमू सामू आमू सामू जीवयो प्यार तो सा आमू सामू आमू सामू जीवयो प्यार तो सा 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 छो अख लगी यार तो सा आमू सामू लगी दिल दिल लगी लगी दिल 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 लगी दिल यार तो सा आमू सामू क्या बात कमाल जो दीवानो आया तुझो मस्तानो आया तुझो दीवानो आया तुझो दीवानो आया तुझो मस्तानो 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 आया तुझो मस्तानो आया छो मिल अच यार मूसा आमू सामू लगी दिल दिल लगी लगी दिल यार मूसा आमू सामू कमाल इश्क सतायो आए मोहब्बत मनायो आए इश्क सतायो आए इश्क सतायो आए मोहब्बत मनायो 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 आए मोहब्बत मनायो आए छो अख लगी यार तो सा आमू सामू अख लगी यार तो सा आमू सामू जीवयो प्यार तो सा 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 छो लगी दिल यार तो सा आमू सामू दिल लगी लगी दिल दिल लगी यार तो सा आमू सामू 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 आमू ज़बरदस्त माशाअल्लाह सां ॾाढो सुठो सॉन्ग तव्हां ॿुधायो ऐं थैंक यू सो मच तव्हां सभई हिते आया ॾाढो सुठो लॻो असांखे कोई नंढड़ो नंढड़ो मैसेज जेको तव्हां जल्दी जल्दी सां ॾियणु चाहींदव
ॻाल्हि इहा आहे जो ज़िंदगी तमामु थोरी आहे जी। ऐं असां वक़्तु ज़िंदगी ॾिनी आहे KTN चैनल खे। असां 19 साल असांखे थी विया आहिनि। जॾहिं इन थियोसि KTN, जॾहिं स्टार्ट KTN जो हुयो 2002-3 जी ॻाल्हि आहे, तॾहिं मुंहिंजी उमिरि 20 साल हुई। अॼु आउं 39 में आहियां। त इन सां गॾोगॾु KTN जवान ठही आहे, असां शायदि पोड़ा थींदा आहियूं। त ज़िंदगी जो साथ हूंदो त इंशाल्लाह एनिवर्सरी वरी थींदियूं, मुलाक़ात थींदियूं तव्हां सीनियर आर्टिस्टनि सां। ॾाढो मज़ो ईंदो। बिल्कुलु। ज़ाकिर तव्हां कुझु चवणु चाहींदो? बसि अलाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे, आबाद रखे। आमीन। तव्हांखे बि। ऐं तव्हां मूंखां पुछो पिया कि जेको आहे अगरि तव्हां सां को मसइलो थियो हुजे, जी। मसइलो तव्हां ख़बर आहे त मुंहिंजा प्रोग्राम जेके बि हूंदा आहिनि सभु स्टूडियो प्रोग्राम हूंदा आहिनि, मस्ती मज़ाक जा हूंदा आहिनि। पोइ जॾहिं गेस्ट जे ॿुधाईंदा आहिनि अचानक त फलाणो गेस्ट आहे, पोइ चवंदो आहे इहो कैंसिल करे छॾींदा त सुठो। हा, अहिड़ा एक्सपीरियंसिस थींदा रहंदा चाहे आहिनि। सर खे ख़बर न आहे त मुंहिंजा जी। गेटअप जेके तक़रीबन सर लेडीज़ जा गेटअप हूंदा आहिनि। हा सर मां हुन ते को कमेंट नथो करणु चाहियां। न तव्हांखे अलासी ॾात ॾिनी आहे। हा, ॾिसो तव्हां माशाअल्लाह आर्टिस्ट आहियो न, जी। अलाह जी हिकिड़ी सिफ़त आहे अल मुसव्विर। ठीकु आहे, तव्हां बि उन ई आर्ट में फॉलो करियो था ऐं तव्हां माण्हुनि खे बेहतर ख़ूबसूरत ठाहियो। बिल्कुलु। हिकिड़ी तख़लीक़ अलाह जी पंहिंजी ठहियलु आहे, पर उनखे जेको ज़ाहिर पघर मां असां अचूं था, वार ख़राबु थिया पिया हूंदा आहिनि, पोइ तव्हां असांखे सुठो करे TV आॾो पेश कंदा, त बिल्कुलु। तव्हां उन सिफ़त में फॉलो था कयो। तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदो? मैसेज इहो आहे त हिकिड़ो त सभिनी खे, तव्हां सभिनी खे बि ॾिसंदड़नि खे बि KTN कशिश KTN न्यूज़ इन जी जेका सालगिरह मुबारक हुजे। ही सभु जेके चैनल आहिनि लाज़मी ई माण्हुनि सां जुड़ियल आहिनि। जी। सो ही हिकिड़ो ख़ूबसूरत रिश्तो आहे त नाज़रीन जो ऐं जेको असां प्रेज़ेंट कयो था उनखे पसंदि कंदा। दैट्स वाई ही तालुक़ु हले पियो ऐं इंशाल्लाह उनखे अञा वधीक सुठो ऐं बहितर कंदासीं। जी तव्हां ऐं ख़ुशि रहो, ॿियनि जी ख़ुशियुनि में शरीक थियो ऐं मुंहिंजी तरफ़ां वेंदे वेंदे सॼे 7 के KTN जी मुबारकूं हुजनि ऐं ईअं सुठो सुठो प्रोजेक्ट मूंखे ॾींदा रहो ऐं मां कंदी रहां। बिल्कुलु बिल्कुलु। जी व्यूवर्स, त माशाअल्लाह सां तव्हां असांजी सुबुह खां वठी ट्रांसमिशन ॾिसी रहिया आहियो। डिफरेंट असांजा गेस्ट अची रहिया हुआ ऐं असांजा कलीग्स अची रहिया हुआ। सुबुह खां वठी तव्हां सां गॾु आहियूं। हाणे वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढे ब्रेक जो। काॾे न वञिजो, असां जल्दी वापसि था अचूं। वाह, वेलकम बैक नाज़रीन। KTN फैमिली में हिकु भेरा ॿियो। KTN जी अॼु 19वीं सालगिरह आहे। जीअं त सवेर खां ॾिसो वेठा प्रोग्राम्स ऐं जेके महिमान असां वटि अॻु में वेठा हुया, ज़ाहिर आहे हाणे असांखे ॿियनि महिमाननि खे मौक़ो ॾियणो हुयो। तंहिं करे हाणे अव्हांजे साम्हूं ईंदा असांजा ॿिया सुहिणा प्यारा गुलूकार बि, एक्टर बि ऐं असांजी हिकिड़ी तमामु प्यारी भेण बि। सो छा ख़्यालु आहे किरण, नाला तव्हां ॿुधाईंदो? मां ॿुधाए वठां ज़रूरु, अगरि तव्हांजी इजाज़त हुजे। 100%। ओके, थैंक यू। त असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि मुस्तफ़ा अब्बासी, साजिदा सिकंदर, मोहम्मद अली साईं साहब ऐं असां सां गॾु सिंगर हिते मौजूदु आहिनि ज़ाहिद गुल साहब। त हिननि खे वेलकम कंदासीं ऐं 19th एनिवर्सरी असां सेलिब्रेट करे रहिया आहियूं। इन्हनि सभिनीनि खे लख लख मुबारकूं हुजनि। कहिड़ा हाल आहिनि तव्हां सभिनी जा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? जीअं तव्हां ॻाल्हि कई त KTN जी सालगिरह, ईअं असांजे तरफ़ां जी जीअं त KTN सिंधी सैटेलाइट पहिरियों चैनल आहे। जी। पूरी दुनिया में जिते बि सिंधी वसनि था, ॾिसण वारनि खे असांजे तरफ़ां KTN जे तरफ़ां उन्हनि खे 19वीं सालगिरह मुबारक हुजे। ख़ैर मुबारक सभिनि जे पारां। मां तव्हांखे जवाबु Thank you very much, sir. रफ़ीक साहब, तव्हांखे जॾहिं मां ॾिसंदो आहियां TV जे ड्रामनि में, सेट्स ते, तव्हांजो हिकिड़ो ख़ासि गेटअप हूंदो आहे। जीअं त हींअर पाण वेठा आहियूं, हालांकि उस न आहे हींअर, पर वरी बि अव्हां हिकिड़े सुठे गेटअप में वेठा आहियो। ऐं फ़ख़ुरु जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेका पंहिंजे मथे ते हिकिड़ी इज़त रखियल आहे, उन खे अव्हां उर्दू में चवंदा आहिनि 4 चांद लगा दिए,
अजरक लॻाए करे। ॾिसो हर माण्हू जो पंहिंजो हिकिड़ो गेटअप थिए थो, हर माण्हू जो पंहिंजो हिकिड़ो स्टाइल थिए थो। मां फिल्म कई महरून सां बि लव यू यासिर नवाज़ साहब जी, उन में मूंखे हुननि ही गेटअप ॾिनो। फर्स्ट हाफ में त कुझु ॿियो हुयो, सेकेंड में मूंखे पाकिस्तानी अंग्रेज़ शॉर्ट्स गैलेसिस एंड हेड्स एंड अहिड़े नमूने सां, पोइ मां उन खां पोइ इहो कंटिन्यू कयो ऐं सुठो लॻे थो। ऐं जेका हीअ मौजूदा जेका हीअ मुंहिंजी हैट आहे, जंहिंखे सवली सिंधी में टोपलो खणी चऊं, त इन ते ॾिसो अजरक आहे। तव्हांखे हिन अहिड़ो टोपलो या अहिड़ी हेठि किथे बि न मिलंदी आहे। मां स्पेशल पंहिंजे घर में ठाराई आहे। तॾहिं त तसीअ सां गॾु मोहम्मद अली साणी साहब, सभिनी खां पहिरियों तव्हां सां माज़रत, उहो दोस्त आहे असांजो, नालो ज़हन थियो। थैंक यू सर। सो इहो तव्हांजो गेटअप बिल्कुलु डिफरेंट। हिन पासे मुंहिंजे वेठा आहिनि मुस्तफ़ा अब्बासी साहब, जी जी हा, असांजा एक्टर, असांजा डायरेक्टर ऐं हिकिड़ो फाइन यंग जेंटलमैन, एनर्जेटिक। हे घणो कुझु करणु चाहे थो ऐं कुझु पंहिंजो पाण खे वरी सम्झे थो त मां अञा ताईं ॿधल आहियां ऐं मूंखे कुझु करिणो आहे ज़िंदगीअ में। सो ही एनर्जीज़ जेके आहिनि से KTN ते ही पंहिंजो आज़माइश बि कंदा आहिनि ऐं पंहिंजा कम बि कंदा आहिनि ऐं अॼु बि हिते मौजूदु आहिनि। ज़ाहिर आहे KTN जी सालगिरह ते हिते असां वटि सभु आहिनि। अदी साजिदा सां बि कचहरी कंदासीं। सो पहिरियां अब्बासी खां पुछां थो त मुस्तफ़ा, तव्हां भला हेतिरा साल KTN खे सिंधी ड्रामे खे ॾिना, हाणे अॼु तव्हां पंहिंजो पाण खे कीअं था महसूसु कयो? पहिरियों त मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनीनि खे KTN जी, कशिश जी, KTN न्यूज़ जी सालगिरह मुबारक हुजे। तव्हांखे बि। ऐं 19, 14 ऐं 16 यादि रखणु ॾाढो मुश्किल आहे। ऐं माशाल्लाह केसर भाई, वक़्तु कीअं गुज़री वियो ख़बर न पई आहे। पहिरीं सालगिरह खां 19 सालगिरह ताईं महिनत कंदा रहियासीं। कसम सां हिन फैमिली में एतिरियूं मोहबतूं, एतिरियूं चाहतूं मिलियूं, हिन वक़्त जी ख़बर ई न पई आहे। ॾिठो वञे त इन उमिरि में ॿार जवान थी शादीशुदा बि थी वेंदा आहिनि 19 सालनि में। त कंहिं ॿार जी बर्थडे मनाई थी, अॼु 19 सालनि जो नौजवान थी वियो आहे माशाल्लाह। माशाल्लाह। जी, मुस्तफ़ा जी ॻाल्हियूं ॿुधी करे लॻे थो त हीअ हसी ज़िंदगी ईअं गुज़री वई, का ख़बर ई न पई। छा ख़्वाब हो या हवा, का ख़बर ई न पई। अदी साजिदा हिते वेठी आहे। अदी साजिदा जे बारे में आउं ज़रूरु चवंदुसि त जॾहिं मां अदी साजिदा खे टीवीअ ते ॾिसंदो आहियां, ऐं मूं जहिड़ा अलाए केतिरा हिननि जा फैन्स हूंदा, डेफिनेटली आहिनि। ऐं जंहिं महिल साजिदा खे टीवी ॾिसनि था त हिकिड़ो ख़ुशगवार अहसासु उन्हनि खे थींदो आहे त टेलीविज़न सिर्फ़ु कंहिं ख़ासि माण्हूअ जी मीरास न आहे। असां जेके बि सिंधवासी आहियूं, असां में थोरो घणो बि अगरि टैलेंट आहे त असां टीवी ते अची सघूं था ऐं पंहिंजे फ़न मुताबिक़, पंहिंजी सघ मुताबिक़ असां पंहिंजो पाण खे नुमाया करे सघूं था, कमु करे सघूं था। घर वेहण खां बहितर आहे त माण्हू को प्रोडक्टिव कमु करे। अदी सो वेरी काइंड ऑफ यू जो तव्हां अॼु KTN जी सालगिरह में तव्हां आयो ऐं KTN जी जेका 19 सालगिरह, तव्हां हिते ही गुल ॾिसो पिया, महफ़िल ॾिसो पिया, माण्हू ॾिसो पिया, कीअं पियो महसूसु थिए? ॾाढो सुठो पियो महसूसु थिए। अदा तव्हांजे वातूं पंहिंजी तारीफ़ ॿुधण खां पोइ मां किथे मूंखे माना ईअं थियो सम्झे अञा दुनिया मुंहिंजी रंगीन थी वई आहे। असां तव्हांजा फैन आहियूं। पाण सभु हिन टेलीविज़न मीडियम जे करे आहियूं त वी आर अ फैमिली, ऐं KTN बि हिकिड़ी फैमिली आहे जंहिंजे करे पाण सभु जुड़िया वेठा आहियूं। KTN के, कशिश के, KTN न्यूज़ के असांजे पारां लख लख मुबारकूं हुजनि। KTN माशाल्लाह जवान थी वई आहे। असां हाणे पुराणा थींदा। असां इहो था चऊं त अलाह करे अवां में जवान थियो ॿार मां। न मां पुराणी आहियां। KTN न्यूज़ जी 14 आहे त 14 खां ॿध पाण खे। केतिरो अर्सो थियो आहे कमु कंदे? माशाल्लाह सां 8 साल थी विया। 8 साल थी विया। अच्छा माशाल्लाह। ऐं मूंखे ईअं लॻंदो आहे त ही मुंहिंजो घर आहे। सही। ऐं जेको घर आहे उहो मूंखे ओपरो लॻंदो आहे। सभिनि खे ईअं ई लॻंदो आहे। ॾिसो कोन त केॾो टाइम थियो अञा ताईं असां वेठा आहियूं त घर वेंदा आहियूं त उते चवंदा आहिनि त हिते बाबा जहिड़ो न कर, तुंहिंजो घर हो आहे। सही। माना उते बि जहिड़ो थींदो आहे। हा, माना हिते बि जहिड़ो हुते बि जहिड़ो। ओ ये न असल जहिड़ो उते थींदो आहे, हिते प्यार वारो जहिड़ो। हिते प्यार वारो ऐं हिते मुंहिंजा नखरा खणंदा आहिनि। घर में मुंहिंजो नखरो न कंदा। असां लकी था पाण खे महसूसु कयूं त असां हिन प्लेटफॉर्म जो हिसो आहियूं। ऐं हिते अचण खां अॻु में अदा माना मुंहिंजी का बि पहचान न हुई। सही ॻाल्हि। सभई मूंखे अजीब नज़रुनि सां ॾिसंदा हुआ। जे नंढड़े कद वारनि माण्हुनि खे टीज़ माण्हू कंदा आहिनि, ईअं मां ॾाढी अहसास कमतरीअ में हूंदी हुअमि। पर जॾहिं खां मां KTN ते आयमि, अल्हम्दुलिल्लाह
माना मां मूंखे माण्हू परे खां ई चवंदा आहिनि ओया उहा KTN ज़बरदस्त। वाह वाह, वेल डन, Very वेल डन, nice, वंडरफुल। माशाअल्लाह। मूंखे बैड कमेंट्स मिलंदा हुया हिन हाइट जे थ्रू KTN मूंखे शोहरत ॾियारी माशाअल्लाह सा न या हिन में को शक मतिलबु कोन्हे को इंसान जी बनावट जी, जेका जी, आहे जी। उहा शोहरत ऐं फन जे विच में दीवार नथी बणिजी नथी सघे। बणिजी सघे ऐं माशाअल्लाह सां KTN जेको आहे इलाही सुठा सुठा कंटेंट बि ॾिना सर ऐं इलाही मतिलबु टैलेंट खे इंट्रोड्यूस बि करायो भाई ऐं ॾिसो न, स्टिल कराइनि था मुंहिंजो ख़्याल आहे काफ़ी अर्सा 10-12-13 साल अॻु में हिकिड़ो गानो डायरेक्ट बि कयो ऐं रिकम्पोज़ करायो। ओके यूसुफ साहब, मोहम्मद यूसुफ मोहम्मद साहब यूसुफ। मरूम जो हो, जेके असां ट्रिब्यूट ॾिनो तामीर हुसैन खां Oh, ॻाल्हायोसीं, yes, oh, yes. राहत मिले थी दर्द में। हाय हाय उहो शूट बि असां कयो, अख्तर अल्लाह दिता साहब उनखे रिकम्पोज़ कयो सही ऐं तामीर ते असां उहो कयो। पोइ हितां KTN त इलाही हलियो। माशाल्लाह अॼु ताईं हलंदो आहे। माशाल्लाह, राहत मिले थी दर्द में। तव्हां सर पोइ ॿुधाईंदो थोरो मूंखे अचे सर ॻाइणो थोरी आहे। ईअं त नथो थी सघे थोरो त गुनगुनायो सर तामीर वारा जेके न साईं जन वेठा आहिनि न, पाण ॿुधंदासीं हींअर। सर न न उन्हनि खां त ॿुधूं हा, था पर न, तव्हां जेको- थोरो गुनगुनायो हिकिड़ो शेर हिकिड़ो शेर हिकिड़ो शेर अड़े यार सर ए यार माइक त ॾियो भला। माइक 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 कहिड़ो छॾींदुसि कोन। सर मतलब Ah, we are the yes. part of KTN you Oh, know yeah. राहत मिले थी दर्द में हो, राहत मिले थी दर्द में, मां प्यार ता सदके इन प्यार ता सदके दिलदार गम अता कयो, दिलदार ता सदके इन प्यार ता सदके, राहत मिले थी दर्द में। very nice very nice Wonderful, wonderful. हाणे भाई, हिते असां सां- KTN केसर भाई बिल्कुल बिल्कुल केसर भाई बिल्कुल हिकिड़ो ही राहत मिले थी दर्द में इहो गैर शादीशुदा माण्हुनि जो वर्जन हुयो। शादीशुदा जो वर्जन कीअं हूंदो? मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। मुंहिंजे उहो वर्जन असां शादीशुदा- ज़ाहिद खां ॿुधंदासीं बल्कि ॻाल्हि ॿुध न, हाँ। पंहिंजो ईसानी साहब खां पुछूं था छो जो जेको मुख़्तलिफ़ गेटअप्स में हूंदो आहे त उन सां कहिड़ो फ़र्क़ु पए थो ज़िंदगीअ में, शादी थियण खां पोइ बि का अट्रैक्शन। शादीअ खां पोइ माण्हू कीअं ॻाईंदो हिनखे? न राहत त मिले तव्हां बि त शादीशुदा आहियो माशाअल्लाह सां तव्हां पंहिंजे पाण खे अनमेरिड साबित करण था चाहियो पिया Ah, very nice, very nice, न very nice. पकड़जी पियो हाँ, न पकड़जी पियो। प्लेटफॉर्म न KTN माशाअल्लाह उहो प्लेटफॉर्म आहे जेके हिते अची आर्टिस्ट त ठहिया पर माशाअल्लाह सां शादियूं बि करायूं KTN माशाल्लाह मुंहिंजा सभिनीनि ॿार बि हिते इंट्रोड्यूस थियल आहिनि, आया आहिनि प्रोग्राम माशाल्लाह में। माशाल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह सां पोइ त माना तुंहिंजी दिलि जी आवाज़ हूंदी जेको मूं गानो ॻायो आहे। ईअं थी। ज़ाहिद गुल साहब असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि ऐं माशाअल्लाह सां मां उन्हनि खां पुछणु चाहींदसि त तव्हांजो सफ़र कीअं रहियो? अलाह जो शुक्र आहे असांजी KTN जॾहिं खां शुरू थी असीं KTN सां गॾु हुयासीं जी ऐं गुमसुम तन हरण जहिड़ो असांखे सम्झो आहे मां खोड़ सारा गीत असांजा शुरू खां अवाइली जेके हिते ॾिनासीं माशाअल्लाह अॼु 19 साल थी विया आहिनि। माशाअल्लाह ऐं जे अधी ॻाल्हि कई त असीं पोड़ा थी विया आहियूं KTN जवान थी विया आहिनि पर असीं जॾहिं वरी सभु ही महबूब सूरतूं जेके ॾिसंदा आहियूं त वरी जवान थी पवंदा आहियूं छो त हीउ हिकिड़ो रंग अहिड़ो आहे असीं जॾहिं सभु पुराणा माण्हू गॾिजूं था हिक ॿिए सां त वरी उहो सभु यादूं ताज़ा थी वञनि थियूं त वरी माना हीअ शुरूआति वरी उहो दौरु जेको हिकिड़ी बिल्डिंग में ईअं सभु हूंदा हाणे त माशाअल्लाह वॾो हिकिड़ो हिसाबु किताबु आहे ऐं पंहिंजे तरफ़ां सभिनी जेके असांजा ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहिनि तव्हांखे सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां मुबारकबाद हुजे KTN जी सालगिरह जी मुबारक। अच्छा साईं इहो ॿुधायो तव्हां किथां बाक़ाइदा सिखिया वरिती? सर ॾाढो सुठो सुवाल पुछियो ऐं तव्हां हर प्रोग्राम में इहा ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां त मिस्री फ़क़ीर सिंध जो वॾो हिकिड़ो रागी घराणो आहे जेको मुंहिंजो सॻो चाचो हुयो जंहिं खोड़ सारा गीत मक़बूल थिया जंहिंमें मुंहिंजो हिकिड़ो गीत ट्रिब्यूट मूं पेश कयो उन्हनि खे पंहिंजे दर्दनि जी पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि करिया कंहिंखे तव्हां ॾिया उहो बि तमामु मक़बूल ऐं मखदूम साहिब जन जो तालिबुल मौला साईं जन जो ख़ासि पसंदि जो रागी हुयो उन्हनि जो ईअं सम्झिजे त ख़ासि रागी घणे खां घणो उन दौर में जेको रूना लीला असां उस्ताद फैरोज़ गुल ऐं हुसैन बि ख़ादिम फ़क़ीर साहिबु उन्हनि जो दौरु हुयो ट्रेंड हुयो जेको रूना लीला खे बि तयारु करण में उन्हनि जो हथु हुयो सही आहे। खोड़ सारा गीत जेके उन्हनि ॻाया
सो हाणे असीं उन जे रंग खे खणी अचूं पिया, कोशिशि इहा आहे असांजी, पर भई पंहिंजो बि हिकिड़ो अंदाज़ आहे, हिकिड़ी अलॻि पहचान मिली आहे, अलाह जो शुक्र आहे त असांजी पंहिंजी कंपोज़िशन पंहिंजी शाइरी मक़बूल थी आहे। पोइ भला अॼु के ॾींहं ते सालगिरह जे मौक़े ते छा ॿुधाइणु चाहींदो? तव्हांखे तमामु ख़ूबसूरत गीत ॿुधायूं था। ऐं पहिरीं किरण साहिब खां इजाज़त वठो, नहीं चवंदो कैसर भाउ अॼु आयो त पाण वेठो ॻाल्हाए, मूंखे ॻाल्हाइणु नथो ॾे, मुंहिंजो ॾोह न आहे, मूंखे मौक़ो आहे अॼु ॻाल्हाए। त पोइ हाणे नाज़रीन छा ख़्यालु आहे भला गुल साहिब खां हिकिड़ो गीत ॿुधिजे अॼु जे हवाले सां? मुंहिंजो नालो प्यार, मुंहिंजी ज़ात मोहबती, ओ तारो इश्क अथम ऐं सूंह भरियो संसार, असुल एतबार पूरो अथम इश्क ते, ओ जहिड़ो असांखे सम्झो आहे अवां, जहिड़ो असांखे सम्झो आहे अवां, रब जाने असीं अहिड़ा माण्हू न आहियूं, ओ मौला जाने असीं अहिड़ा माण्हू न आहियूं, अञा असांखे परखियो नाहे अवां, अञा असांखे परखियो नाहे अवां, रब जाने असीं अहिड़ा माण्हू न आहियूं, ओ मौला जाने असीं अहिड़ा माण्हू न आहियूं। असीं संगत में सिर ॾियण वारा आहियूं, अव्हां वांगुरु कंदा न किनारा आहियूं, असीं संगत में सिर ॾियण वारा आहियूं, अव्हां वांगुरु कंदा न किनारा आहियूं, जेको असां लाइ सोचो आहे अव्हां, जेको असां लाइ सोचो आहे अव्हां, रब जाने असीं अहिड़ा माण्हू न आहियूं, ओ मौला जाने असीं अहिड़ा माण्हू न आहियूं। असीं सोराना सचपच साॻिया आहियूं, अव्हां खां नज़रो बि बदिलिया आहियूं, असीं सोराना सचपच साॻिया आहियूं, अव्हां खां नज़रो बि बदिलिया आहियूं, मुंहुं असां खां मटियो आहे अव्हां, मुंहुं असां खां मटियो आहे अव्हां, रब जाने असीं अहिड़ा माण्हू न, ओ मौला जाने असीं अहिड़ा माण्हू न आहियूं। सदाईं असां ते आहिनि नाराज़गियूं, सहूं था कई अवां जूं बेवाजिबियूं, सदाईं असां ते आहिनि नाराज़गियूं, सहूं था कई अवां जूं बेवाजिबियूं, सदाईं ज़ाहिद खे झिणकियो आहे अवां, सदाईं ज़ाहिद खे झिणकियो आहे अवां, रब जाने असीं अहिड़ा माण्हू न आहियूं, ओ मौला जाने असीं अहिड़ा माण्हू न आहियूं, जहिड़ो असांखे सम्झो आहे अवां, जहिड़ो असांखे सम्झो आहे अवां, रब जाने असीं
माशाल्लाह वाह वाह माशाल्लाह वाह वेरी वाह वाह नाइस वाह ज़बरदस्त। ॾाढो सुठो गानो तव्हां ॿुधायो ऐं थैंक यू सो मच तव्हां सभई हिते आया ऐं मां चाहींदसि त तव्हां कोई मैसेज ॾियो। तो मैसेज इहो आहे अॼुकल्ह त हूअं त सॼी तालीम ते सिहत ते सिंध जी इंफ्रास्ट्रक्चर ते व्याज ते ॿारनि पर मेन शइ आहे तालीम। हाणे वरी हिकिड़ो नओं सिलसिलो जेको अॻु में बि मां ॻाल्हि कई आहे त सिंध में असांजा जेके ॻोठनि खां कराची में रहनि था उन्हनि जी प्रॉपर्टीज़ ते उतां जा चङा माण्हू कब्ज़ो था कनि, अटकलूं करे टेक्निकल नमूना इस्तेमालु करे ऐं पंहिंजे हिसाब सां करे उन्हनि खे कब्ज़ा था कनि पंहिंजनि माण्हुनि खे पंहिंजनि सिंधियुनि खे। ऐं जेके एडमिनिस्ट्रेशन में वेठा आहिनि माण्हू उहे बि सिंधी असां बि सिंधी उन्हनि जी मदद करियो, तालीम खे आम करियो, तालीम सुठी ॾियो, स्कूलनि खे ठारायो, उन्हनि में फर्नीचर ॾियो। वॾी महिरबानी, थैंक यू वेरी मच। जी वैसे त वॾा माण्हू ईंदा आहिनि असीं नंढड़ा माण्हू हिकिड़ी ॻाल्हि कंदासीं त जीअं तव्हां कंहिं सां ॻाल्हि कई नदी जी त माशाल्लाह अलाह साईं हुनजी महिनत रंग लाथो आहे। ईअं असांजा खोड़ सारा डिसार्ट थियल आर्टिस्ट आहिनि जेके ईअं वेठा आहिनि। उन जे लाइ आउं इहो उन्हनि खे ज़रूरु चवंदो त तव्हां सुस्ती ख़तमु करे पंहिंजी हिमत पैदा करियो। अॼु जो कमु सुभाणे ते न छॾियो। सही जिसने कहा कल वो दिन भी गया टल, जिसने कहा परसों बीत गए बरसों, जिसने कहा आज वो ही करेगा राज। जी मुस्तफा अहिड़े मैसेज खां पोइ असां छा ॾियूं वेरी पर एतिरो ई चवंदासीं त कंहिं बि बुरे वक़्त खे बार बार दोहराइण सां तव्हां पंहिंजी एनर्जी ज़ाया था कयो। बहितर इहो आहे त जेको गुज़री वियो आहे उनखे विसारे छॾियो, नए वक़्त खे वेलकम चई अॻिते वधो। बिल्कुलु गुड। मां इहो ई चवणु चाहींदमि ख़ुशि रहो, ख़ुशियूं ॾियो, ज़िंदगीअ ते कोई भरोसो न आहे। अॼु हुजूं अलाए सुभाणे हुजूं न। बसि जेके बि नाराज़गियूं आहिनि उहे ख़तमु कयो, हिक ॿिए खे प्रोमोट कयो। ऐं जेके मुंझड़ा माण्हू आहिनि उन्हनि खे इहो ई चाहींदमि त असां सभिनी वांगुरु इंसान आहियूं, अॻिते अचनि उहे बि। ऐं जीअं मां पंहिंजो पाण खे प्रूव करे ॾेखारियो, मैरिड शादी कई मां, बेबी आहे मूंखे हिकिड़ो, त असां बि तव्हां सभिनी वांगुरु आहियूं। सो उन्हनि खे न अहसासु कमतरीअ मां निकिरी करे प्लेटफॉर्म जॉइन करणु घुरिजे। मीडिया न त एतिरा प्लेटफॉर्म आहिनि उन्हनि ते अचनि, तालीम पिराइनि ऐं हू माना सभु कुझु करे सघनि था। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा नाज़रीन, अव्हां ताईं जेके असांजी ही प्रोग्राम जो आवाज़ पहुचे पियो न, ही जेके असां बि हिते सभु वेठा आहियूं, म्यूज़िक जो बि आवाज़ तव्हां ताईं पहुचे पियो। इन पोयां जे माण्हू जी काविश आहे उन नालो आहे आमिर भाई। आमिर भाई खे जस हुजे जो ही सॼो सिस्टम जेको आहे ऑडियो जो उहो संभाले वेठो आहे। अच्छा, आमिर भाई सां गॾोगॾु तव्हां म्यूज़िक ॿुधंदा हूंदव, कीबोर्ड बि आहे, ढोलक बि आहे। त कीबोर्ड ते जेको असांजो दोस्त आहे उन नालो आहे शोभी भाई। शोभी भाई जेको आहे ज़बरदस्त कीबोर्डिस्ट ऐं सुबुह खां वठी KTN जी 19 सालगिरह लाइ तव्हां सभिनि जे साम्हूं वेठो आहे ऐं सिर्फ़ु अव्हांजे मनोरंजन जे लाइ, अव्हां सभिनी खे ख़ुशि करण जे लाइ ऐं प्रोग्राम खे चार चंड लॻाइण जे लाइ। शोभी भाई सां गॾु जेको ढोलक वॼाइण वारो आहे हुन जो नालो आहे हैरिसन। हैरिसन जेको आहे उहो ढोलक तव्हां ॿुधो पिया मुख़्तलिफ़ उहो चेंज पियो करे, हुन जा बीट्स बि चेंज पियो करे। वंडरफुल प्लेयर हैरिसन। ऐं छो जो हीअ लाइव प्रोग्राम आहे, हिते ऑडियंस न त चवां सभिनि खे त सभिनि लाइ ताड़ियूं वॼायो, पर घर जेके तव्हां वेठा आहियो डेफिनेटली मुंहिंजी ॻाल्हि तव्हां सम्झो पिया। अच्छा, हिन सां गॾोगॾु वरी असां वटि वेरी गुड सभई हिकिड़ो भेरो वॼाईंदासीं। अच्छा, हिननि सां गॾोगॾु असां वटि उहो इलेक्ट्रिकल ड्रम पैड हूंदो आहे, उहो वॼाइण वारो दोस्त आहे पंहिंजो राजू। राजू तव्हां उहो हिकिड़ो साउंड इफेक्ट बि ॿुधंदा छिन 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 वारो, उहो बि ऐं इलेक्ट्रिकल उहो पैड आहे ड्रम पैड, उहो बि उहो राजू वॼाईंदो आहे। हाणे तव्हां सभई हिननि जे लाइ घर वेही करे, हिते वेही करे बि अप्लॉस फॉर देम, हिननि ॾाढो ज़बरदस्त कमु कयो आहे। अच्छा, ओबी जेतिरी ही 4-5 कैमरा लॻल आहिनि, उन्हनि खे स्विचिंग करण वारो जेको दोस्त आहे, उहे त ज़ाहिर KTN जा पंहिंजा एम्प्लॉइज़ बि आहिनि, जेके हेल्पर्स बि आहिनि असांजा, उहे बि कनि वेठा। काशिफ़ आहे, पंहिंजो मीरजत आहे, ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो दोस्त बि वेठो आहे, उन जो नालो आहे जुनैद शेख साहब। जुनैद, बसि जुनैद नालो जुनैद अंदर आहे, उहो सॼो कुझु संभाले वेठो आहे, टेक्निकली हिन सॼे सिस्टम खे संभाले वेठो आहे। हिननि दोस्तनि जा नाला खणण इन करे ज़रूरी आहिनि जो हीअ असांजे बैकड्रॉप में वेठा आहिनि। हीअ जेका महफ़िल आहे अव्हांजे साम्हूं सुठे तरह पेश करण में मेन कमु आहे ई हिननि माण्हुनि जो। सो
इन टीम सां गॾु जेको आहे मां मेकअप आर्टिस्ट जन जा हा, नाला ज़रूरु। खणणु चाहींदसि छो त सुबुह खां वठी वीचारा जेको आहे मेकअप रूम में हिकु टंग ते बीठा आहिनि ऐं असां सभिनीनि छोकिरनि खे सभिनीनि खे होज़ जेके बि आहिनि सभिनीनि खे सुठो ख़ूबसूरत ॾेखारण लाइ उन्हनि जी पोयां महिनत हूंदी आहे। अलाह साईं हर कंहिंखे ख़ूबसूरत ठाहियो आहे पर वधीक जेको ख़ूबसूरत ठाहींदा आहिनि उहो उन्हनि मेकअप आर्टिस्टनि जो हथु आहे। सुबुह खां वीचारा महिनत करे रहिया आहिनि। उन्हनि में मां इज़हार जो नालो खणणु चाहींदसि, सलीम जो नालो खणणु चाहींदसि, एनी जो नालो खणणु चाहींदसि, अरसलान जो नालो खणणु चाहींदसि ऐं उन खां अलावा ज़ुहेब समूह आहिनि उन्हनि जो नालो खणणु चाहींदसि। थैंक यू सो मच। ऐं असांजा प्रोग्राम मैनेजर आहिनि पीर अमजद हा, साहब, पीर अमजद साहब। स्पेशली पीर साहब थैंक यू सो मच। तव्हां ऐं हिना मैम तव्हां अतर साहब तव्हां सभिनीनि जेको आहे एॾो सुठो हिकिड़ो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो असांजे लाइ ऐं बिल्कुलु सेलिब्रेशन जो टाइम बि आहे। सर मां चाहींदसि त हींअर जेको ब्रेक खां पोइ असां जेका सेलिब्रेशन कंदासीं उनजो लिंक तव्हां ॾियो। अच्छा जी सर। अच्छा नाज़रीन, छो जो पाण सभिनी खे ख़बर आहे त हीअ केटीएन जी सालगिरह आहे अॼु, ठीकु आहे, ऐं सालगिरह में केक कटिंग सेरेमनी थींदी आहे। जी तव्हां मुंहिंजो ख़्यालु आहे थोरो चांहि बांहि पी वठो, असीं बि जेसि ताईं मिड ब्रेक तां वापसि अचूं था ऐं मिड ब्रेक तां फ़ौरन असीं वापसि थींदासीं छो जो हिते पूरो इंतज़ाम आहे सॼो। हीउ जेको तव्हां जे आॾो असीं हींअर वेठा आहियूं न, जंहिं महिल ताईं मोटंदो ई सभु चेंज थियल हूंदो। हा सो इन करे घणो परे न वञो, चांहि बांहि भले पीओ, कप खणी अची वियो पाण सां गॾु। असीं हिकु नंढड़ी कमर्शियल ब्रेक वठी इजो था अचूं।